ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त स्टॉक मार्केट जो मईशत जी बहितरी में अहम किरदारु आहे। संदसि चवणु हो त बहितर मुआशी पॉलिसियुनि सबबि मईशत जल्द मुस्तहकम थींदी। हुन चयो त IMF जे वॾे प्रोग्राम में शामिल थियण वञी रहिया आहियूं। वाशिंगटन में जल्द IMF अमलदारनि सां मुलाक़ात थींदी। नाणे वारो वज़ीर वधीक चयो त निगरान हुकूमत पंहिंजे दौर में सुठा फ़ैसिला कया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त स्टॉक मार्केट जो मईशत जी बहितरी में अहम किरदारु आहे। संदसि चवणु हो त बहितर मुआशी पॉलिसियुनि सबबि मईशत जल्द मुस्तहकम थींदी। हुन चयो त IMF जे वॾे प्रोग्राम में शामिल थियण वञी रहिया आहियूं। वाशिंगटन में जल्द IMF अमलदारनि सां मुलाक़ात थींदी। नाणे वारो वज़ीर वधीक चयो त निगरान हुकूमत पंहिंजे दौर में सुठा फ़ैसिला कया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त स्टॉक मार्केट जो मईशत जी बहितरी में वधीक अहम किरदारु आहे।